तव्हांखे आगाह कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लखी गुलाम शाह वासी अगवा थियल मुग़वी नौजवान ज़ोहेब भुट्टो खे पुलिस तरफ़ां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। नाज़रीन, अहम ख़बर आहे। लखी गुलाम शाह वासी अगवा थियल मुग़वी नौजवान ज़ोहेब भुट्टो खे पुलिस तरफ़ां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अहम ख़बर आहे। अवां खे ॾियूं पिया लखी गुलाम शाह वासी अगवा थियल मुग़वी नौजवान ज़ोहेब भुट्टो खे पुलिस तरफ़ां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अवांखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे। लखी गुलाम शाह वासी अगवा थियल मुग़वी नौजवान ज़ोहेब भुट्टो खे पुलिस तरफ़ां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। लखी गुलाम शाह मां अवांखे अपडेट कयूं पिया। नौजवान ज़ोहेब भुट्टो अगवा थी वियो हो, जंहिंखे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। तफ़सील वठंदासीं लखी गुलाम शाह मां हिदायतुल्लाह महर खां। हिदायतुल्लाह आगाह कजो। ॿुधाईंदो त लखी गुलाम शाह शहर जो रहवासी 1 महीनो 8 ॾींहं अॻु जेको सखर शिकारपुर रोड तां जान खान थाणे जे अंदरि दोदो ॻोठ वटां अगवा थी वियो हुयो ज़ोहेब भुट्टो, जेको कुझु देरि पहिरियों मोहम्मदाबाद थाणे जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब थी वियो आहे, जंहिंखे शिकारपुर SSP ऑफिस बादे हींअर लखी गुलाम शाह आंदो वियो आहे। जॾहिं त नौजवान जी बाज़ियाबी जी घर में ख़बर पवण ते वारसनि में ख़ुशीअ वारी लहर पैदा थी वई आहे। उन ई हवाले सां हींअर ॿियो ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह तालुके जे चक थाणे जे हद मां अब्दुल्ला सोलंगी पिणु अगवा थियल आहे। धारनि असां जेको हिन वक़्तु बाज़ार न थी सघियो। महिरबानी आगाह करण लाइ।